शिखर समाजी अदबी फोरम पारां सिंध के एक महबूब इंसान मोहम्मद बख्श कलादी जी सारोणियुनि ते ॿधल हिकु प्रोग्राम सिंधो किनारे थी गुज़रियो ऐं हिते उनजी रिपोर्ट पेश कजे थी। बख्श कलादी मुंहिंजे ॻोठाई हुजण सां गॾोगॾु असां 94 में जॾहिं स्टेट बैंक में दाख़िल थियासीं तॾहिं खां हिकिड़ो उन सां वास्तो ही तमामु घणो जेको आहे जदोजहद में ऐं जेको आहे सिंध परस्तीअ में यकीन रखंदड़ दोस्त हुयो ऐं पढ़ंदड़ ॻढ़ंदड़ तारीख़ ते हिनखे सुठी जेको आहे दस्तरस्त हुई। मोहम्मद बख्श कलादी हिकिड़ी पूरी सिंध जी हिकिड़ी सम्झो त हिकिड़ी तारीख़ हो ऐं हिकिड़ो सिंध जो हिकिड़ो मां सम्झां थो महबूब माण्हू हो। बाबा साईं मरहूम मोहम्मद बख्श कलादी साहब सिंध जो सचो आशिक़ धरती जो सिपाही हुयो। मोहम्मद बख्श कलादी हक़ीक़त में नमाज़ी माण्हू बि हुयो पर पंहिंजी जाइ ते जेको लफ़्ज़ कामरेड इस्तेमालु कयो वेंदो आहे उहो मोहम्मद बख्श जे लाइ बि कामरेड लफ़्ज़ इस्तेमालु असां बाक़ाइदे करे सघूं था पिया। पोइ हू मज़हबी सोच रखण सां गॾोगॾु हिकु कामरेड क़िस्म जो माण्हू हो जंहिंखे ग़रीब तबिके लाइ पोरे तबिके लाइ पंहिंजी सिंध लाइ पंहिंजी सिंधी ॿोलीअ लाइ सिंधी सकाफ़त लाइ कल्चर लाइ तमामु घणी मोहबत। मज़हबी क़िस्म जो बि माण्हू हुयो पंहिंजी जाइ ते उन जा उहो किरदार बि पंहिंजी जाइ ते हुयो पर असां हिकिड़ी सोशल एक्टिविटीज़ में हुनजो किरदारु तमामु हिकिड़ो सुठो ॾिठोसीं। मज़हब जे हवाले सां बि जेतोणीकि हू तमामु घणो जेको आहे मज़हब ॾे बि राग़िब रहियो पर हू इंतिहा पसंदी खे कॾहिं बि हुन जेको आहे क़बूल न कयो ऐं हमेशह हू जेको आहे मज़हबी मामला हुजनि या समाजी मामला हुजनि उन्हनि खे सिंध जे उन कसवटीअ ते परखे करे जेको आहे हू हलंदो हुयो। हुनजी हालांकि हू पाण थोरो मज़हबी रंग बि हुयो हुन में के दोस्त चवंदा त यार पाण वारो मज़हबी हुजणु उनजो ज़ाती मामिलो आहे पर हू हिकिड़ो माना ईअं खणी चइजे त हिकिड़ो क़ौम परस्तकार कोन्हो। ॿियो इहा ॻाल्हि दोस्त पहिरियां सवेर सही कई त हू थोरो मज़हबी माण्हू हुयो पर हुन कॾहिं बि मज़हबी जमातुनि खे जेको आहे लाइक कोन कंदो हुयो पसंदि कोन कंदो। बाबा जो मक़सदु हुयो सिंधी ॿोली खे प्रमोट करणु। सिंधी ॿोली जे लाइ जिथे बि वेंदा कराची हुजे हैदराबाद हुजे इवन सखर हुजे बाबा साईं चवंदो त बाबा असांजी ॿोली पंहिंजी क़ौमी सिंधी ॿोली आहे। शहर में वञो बाज़ार में वञो किथे बि कहिड़े बि तव्हां हंधि वञो सिंधी ॿोली था ॻाल्हायो तव्हां। हू हर दुकानदार हुजे इवन हॉस्पिटल हुजे शहर हुजे ऑफिस हुजे सिंधी ॿोली ॻाल्हाईंदा हुआ। उनजो चवण जो मक़सदु इहो हूंदो जेसि ताईं असां पंहिंजी ॿोली खे असां पाण ओन न कंदासीं प्रमोट न कंदासीं त ॿिया माण्हू सिंधी ॿोली कीअं ॻाल्हाईंदा हुया। उन वॾे में वॾी ख़ूबी इहा हुई त हू सॼी सिंध में जिथे बि वेंदो हो उहो सिंधी ॻाल्हाईंदो। हू चवंदो हो जेकॾहिं असां पाण सिंधी न ॻाल्हाईंदासीं त पोइ गैर सिंधी जेके आहिनि जेके सिंधी ॿोली नथा ॻाल्हाइनि उहे मजबूर कीअं थींदा। जेकॾहिं उहे असांखां टाइम पुछनि था त असां उन्हनि खे सिंधीअ में जवाबु ॾींदासीं जे उनखे का ॻाल्हि सम्झ में न ईंदी त मजबूर थींदा त सिंधी ॿोली सिखिजे। ॿियनि लफ़्ज़नि में असां ईअं चऊं त मोहम्मद बख्श कलादी सिंधी ॿोलीअ जो आशिक़ हो। उहो हिकिड़ो अहिड़ो त ॿोलीअ जो आशिक़ हो किथे बि वेंदो हो कराची में कंहिं बि मार्केट में कंहिं बि प्लाज़ा में त हो उन्हनि सां सिंधी ॻाल्हाईंदो हो ऐं मूंखे इलाही दफ़ा हुन चयो त इहे सभु माण्हू सिंधी सम्झनि था पिया ऐं को बि मूंखे हिकिड़ो माण्हू अहिड़ो न मिलियो आहे जेको सिंधी न ॼाणंदो हुजे पर असांजी जेकॾहिं पंहिंजी ॿोली पाण सिंधी न ॻाल्हाईंदासीं त ॿिया असां सां छो ॻाल्हाईंदा। त हू ॿोलीअ जो आशिक़ हो शाह लतीफ़ भिटाई जो आशिक़ हो। हाजी मोहम्मद बख्श कलादी साहब सिंध दोस्त वतन परस्त माण्हू हुयो। गर्मी में जिथे बि हिनखे कॉल कंदासीं तमामु वॾी ख़ुशी सां घुमण जो शौक़ीन जिथे हिनखे चऊं हा हलणो आहे हा हलंदासीं। असां सभिनी दोस्तनि सां तमामु घणो इंटरेक्शन हुयो चाहे उहा कहिड़ी बि धुर हुजे कहिड़ी बि पार्टी हुजे पर उनजी धुर उनजी पार्टी उनजी चॉइस जेका आहे उहा जेका बि रही उहा सिंध दोस्त धुरनि सां रही वतन दोस्त धुरनि सां रही तरक़ी पसंदि धुरनि सां रही। मोहम्मद बख्श हमेशह सिंधियत सां सिंध सां सिंधी माण्हुनि सां तमामु घणो बेइंतिहा प्यार कंदड़ माण्हू हुयो। मोहम्मद बख्श कलादी साहब सिंध दोस्त ऐं सिंध सां मोहबत कंदड़ भिटाई सां मोहबत कंदड़ इंसान दोस्त हर इंसान जो ख़्यालु कंदड़। सिंधी क़ौम जो घणो गुरु हो उन में सिंधी क़ौम लाइ तमामु घणा जज़्बा हुया। मोहम्मद बख्श कलादी साहब हिकिड़ो गोहर इंसान हुयो। पंहिंजे मिज़ाज में हिकिड़ो फ़क़ीर माण्हू हर जाइ ते वञी पुॼंदो जॾहिं बि असां मैसेज कंदासीं मोहम्मद बख्श साहब जेको आहे
समाजी वेंदो। रिटायरमेंट खां पोइ तो सिंध हारी कमेटीअ में उन तमामु वॾे जोश ख़रोश सां कमु कयो। सॼी सिंध में मुख़्तलिफ़ जायुनि ते पहुचंदो हुयो। हू हिकिड़ो सचो क़ौमी कारकुन हुयो ऐं हिकिड़ो सचो वतन दोस्त माण्हू हुयो, हिकिड़ो सिंध परस्त माण्हू हुयो, हिकिड़ो इल्मी अदबी माण्हू हुयो। अॼु असीं उन शख़्सियत जे प्रोग्राम में शरीक आहियूं जेको इंतिहाई कमिटेड माण्हू हुयो ऐं हिकिड़ो सचो सिंधी। ऐं हारियुनि जे जागरता फोरम जा फंक्शन हुजनि, सिंध हारी कमेटी जा फंक्शन हुजनि, सिंधी अदबी संगत जा फंक्शन हुजनि, हर जाइ ते मौजूदु हूंदो। शाह लतीफ़ जो आशिक़ हुयो, सिंधी ॿोली जो आशिक़ हुयो। हू जिथे बि हूंदा हुया सिंधी ॿोली लाइ, सिंधी माण्हुनि जे लाइ, सिंध धरती जे लाइ हमेशह उनजी हिफ़ाज़त जे लाइ, उनजी ॿोली जे लाइ जदोजहद कंदा रहिया। कंप्यूटर ते जॾहिं सिंधी ॿोली खे आणण वारी जेका तहरीक कई उन में जेको किताब कंपोज़ करे रखण वारो जेको मरहलो हो उन में शहनवाज़ सुमरे साहिब सां गॾु जेको शहनवाज़ सुमरो बि स्टेट बैंक में ऑफिसर हो ऐं साईं मोहम्मद माजिद भुरगड़ी साहिब वारे कम में तमामु वधी चढ़ी हिसो वठंदो हो ऐं हुन ॿोली जे हवाले सां तमामु घणो कमु कयो। समाजी रास्ता वधाया, सियासी कमनि में गॾु हुयो, हुनमें क़ौम परस्ती वारे जेको आहे हुन में कमु में अॻु हो, पर हुन पंहिंजे फैमिली खे बि टाइम ॾिनो ऐं पंहिंजे बचनि खे हुन पढ़ायो बि सही। असां वटि अक्सर इहो थींदो आहे त घणा माण्हू क़ौमी कम में एतिरो अॻिते न थींदा आहिनि जो पोयां ॿिया ॿियूं शयूं हुननि खां रहिजी वेंदियूं आहिनि, पर हिन उनखे बि पंहिंजी ज़िमेदारी सम्झी ऐं उनखे निभायो ऐं पंहिंजे ॿारनि खे हुन पढ़ायो ऐं उनखे मक़ाम ते हुनखे पुॼायो। असां अॼु कुझु बि आहियूं वाल साहब जे करे आहियूं। हुन पंहिंजी न सिर्फ़ु औलाद खे पढ़ायो पर असांजी बिरादरी जे ग़रीब शागिर्दनि खे जेको आहे उन मदद करे ऐं सुठा सुठा किताब वठी ॾेई करे हुन जेको आहे पंहिंजनि नौजवाननि खे पढ़ायो, अॻिते कयो। उहो सखर जे जेका बि मूवमेंट हुजे तरक़ी पसंदि मूवमेंट में उहो अॻु खां अॻिरो हुयो। उहो पंहिंजो हिसो सिर्फ़ु क़ौमी हुननि में न पर असांजा जेके दोस्त आहिनि उहो क़ौमी अदबी ऐं इल्मी हुन में हूंदा आहिनि, पर हीउ वाहिद दोस्त हुयो जेको समाजी कमनि में बि उनजो हिकिड़ो तमामु वॾो किरदारु हूंदो हो। ज़ाती शख़्सी शमूलियत बि कंदो पर माली शमूलियत बि हुनजी हूंदी हुई। कमिटेड हुयो, उहा सिंध सां हिकिड़ो कमिटेड क़िस्म जो कारकुन हुयो। सिंध जे मुफ़ाद जे लाइ सिंध सां प्यारु करण वारो इल्मी अदबी हिकिड़ो किरदारु महवर जेको हुयो उहो सिंधी हुयो, उहो सिंधी माण्हुनि जे हक़नि लाइ हुयो, उहो हितां जे ग़रीब ऐं पीढ़ियल तबक़नि जे माण्हुनि लाइ हुयो। उहो मोहम्मद बख़्श कलादी हिकिड़ो मुतहरक फ़ाल सचो ऐं संजीदा जेको हिकिड़ो कारकुन चइजे, हिकिड़ो सिंध दोस्त चइजे, हिकिड़ो सिंध परस्त चइजे, अहिड़े क़िस्म जो हू माण्हू हुयो। सचो सिंधी ऐं हारियुनि जे मज़दूरनि जे या जेके बि मसइला हूंदा हुआ असांजे मारवड़नि सां उन्हनि जे हक़नि जे लाइ हमेशह खणी कहिड़ो बि प्रोग्राम हुजे, नंढो हुजे वॾो हुजे, असां हुनखे हमेशह उन में बाक़ाइदा तरीक़े सां उनखे शरीक ॾिठोसीं। इशू कहिड़ो बि हुजे सिंध जे, मां पंहिंजी ॻाल्हि खां अलावा सिंध जी ॻाल्हि कयां, उहो ह्यूमन राइट्स जो इशू हुजे, उहो हक़ तलफ़ी जो हुजे, ॿोली जो इशू हुजे, सिंध सां वेसाघाती जो इशू हुजे, सिंध सां मसइलनि जो हर फोरम ते हर प्रोटेस्ट में हूंदो हुयो। कंहिं बि पार्टी कंहिं बि धुर भरिसां न हुयो पर हू सिंध जो हिकिड़ो सचो पुटु ऐं सही सिंध दोस्त माण्हू हुयो। उहो ग़रीबनि ऐं मिसकिननि जो हमदर्द हुयो ऐं हारी कमेटीअ में उहो कमु कंदो हो। हिते सखर प्रेस क्लब या मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते जेके बि सियासी अदबी इल्मी समाजी जेके प्रोग्राम थींदा हुआ उन्हनि में हलियो ईंदो हो, उन में शिरकत कंदो हो, उनजी मदद बि कंदो हो। त हिकिड़ो सिंध जो हिकिड़ो सचो पुटु हुयो ऐं जंहिंखे असां सलाम पेश कयूं था पिया। हारी कमेटी में जेको आहे हू चंबड़ में जेको आहे कॉन्फ्रेंस हारी कमेटी जी थी उन ताईं हू जेको आहे शरीक रहियो ऐं हिते बि हारी कमेटी में जेका प्रोग्राम थींदा रहिया उन्हनि में हू शरीक रहंदो आयो। ऐं अता के साईं रसूल फली जे साहिब खां हुन अवामी तहरीक खां जेका हुन पंहिंजी सियासी कैरियर जी शुरूआति कई ऐं हुन जेको आहे सो सिंध ऐं पूरे पाकिस्तान जो जेको तरक़ी पसंद सोच रखंदड़ माण्हू आहिनि उन्हनि सां हू मिलियो। बाबा में वॾी ख़ूबी हुई त हर इंसान सां नंढे सां वॾे सां मोहबत सां ऐं प्यार सां ऐं अदब सां प्यार पेश ईंदा हुआ।
हू पढ़ंदड़ बि हुयो। मूंखे यादि आहे त उन दानियाल किताब घर खां तमामु घणा जेको आहे किताब, दानियाल किताब घर पुराणो जेको आहे कराचीअ में, उन खां तमामु घणा जेको आहे किताब ख़रीद कया हुआ जेके हू उन वटि रहंदा हुआ। ऐं हिन जी इहा बि ख़ूबी हूंदी हुई त जेको पढ़ंदो हो उहो हिन खे तमामु घणो यादि रहंदो हो। माण्हू सभु न सुहिणा, पखी सभु न हंज, कंहिं कंहिं माण्हू मंझि अचे बू ॿाहिरि जी। जेके मोयल आहिनि उन्हनि खे बिल्कुलु सारियो, छो जो माज़ी हाल सां ॻंढियल आहे ऐं हाल ऐं माज़ी जेकॾहिं ॻंढियल न हूंदो, संवारियल न हूंदो त मुस्तक़बिल न तव्हांजो संवारबो। तंहिंजे करे माज़ी खे न छॾियो, हाल खे न छॾियो, हाल खे हुन सां ॻंढियो। ॿिन्हिनि खे ॻंढे जेको तव्हां जेको तत्व कढंदव या लाहेमल या जेको बि रिथाबंदी कंदव, उहो तव्हांजो मुस्तक़बिल हूंदो। ऐं यकीनन जेकॾहिं तव्हां रोशनी जी रिथाबंदी कंदव, मनसूबाबंदी कंदव, त उहा रोशनी तव्हांखे मुस्तक़बिल में नज़र ईंदी ऐं जेको आहे असांजो समाज जेको आहे उहो तब्दीली तरफ़ नज़र ईंदो। मोहम्मद कलादी जेको आहे उहो सिर्फ़ु सखर में न वेठो, पर अक्सर कराची, हैदराबाद में बि जेके वॾा वॾा अदबी फेस्टिवल थींदा उते मुलाक़ात थींदी हुई प्यारे सां। ऐं उन खां सवाइ सखर में बि कॾहिं बि जागृता फोरम जा जेके प्रोग्राम थींदा हुया या जेके क़ौमी सियासत जा जेके प्रोग्राम थींदा हुया, रैलियूं थींदियूं हुयूं, त उन में असां सां गॾु शरीक हूंदो हो। ऐं मां सम्झां थो त अहिड़नि माण्हुनि जो हिन मुआशिरे में, हिन समाज में इंतिहाई ज़रूरत आहे। मां अॼु उनखे सलाम पेश कयां थो। सिंध ख़ासि तौर ते सिंध जी मोहबत में हू कंहिंसां बि जेको आहे हू सौदेबाज़ी करण जे लाइ तयारु न हूंदो हो। इहा हुनजी जेकी आहे तमामु वॾी जेकी आहे उहा सुञाणप हुई। सिंध जे लाइ कमु कयो ऐं हू सिंधी माण्हुनि जे लाइ हुन पाण पतोड़ियो। मां सम्झां थो असां बि नथा हुआसीं, जवानी ही 87 जो दौरु हो, 86 87 जो, त उन दौर खां वठी हू जेको आहे सो सुठनि जेको आहे सो कामरेडनि सां, सुठनि माण्हुनि सां हुनजो तालुक़ु हो। सोशल मीडिया ते हर उन प्रोग्रेसिव जेके मौक़िफ़ रहिया आहिनि उनजी तमामु सुठे नमूने हिमायत कंदो हो, कमेंट कंदो हो, रिप्लाई कंदो हो। कंहिं बि क़िस्म जी हिकिड़ी पॉज़िटिव मूवमेंट हूंदी उनजो हिसो थींदो। इहा तमामु थोरनि माण्हुनि में रही आहे। असां जागृता फोरम जे हवाले सां हू तमामु घणो जेको आहे उहो सरगर्मी सां जेको आहे हुनजो तालुक़ु जागृता फोरम ऐं सखर जी सॼी समाजी ज़िंदगी में सखर जा जेके बि सियासी समाजी जेके धुरियूं हुयूं उन्हनि सां हुनजा तमामु सुठा जेको आहे लाॻापा हुया ऐं सुठो जेको आहे हू सभिनि खे हिकु जेको आहे वणंदड़ शख़्सियत जो मालिक हुयो। मोहम्मद बशीर कलादी हमेशह असांजे दिलनि में, असांजे ज़हन में, असांजे सोचनि में हमेशह उजेरो रहंदो ऐं हमेशह जेको असां उनखे मोहबत सां, प्यार सां, सिंध जे आशिक़ सां ऐं हिकिड़े अॼु हू असां में न आहे, पर उन जूं यादगिरियूं जेके आहिनि उहे असां सभिनि जो असासो आहिनि। असांखां जिस्मानी तौर ते त जुदा थियो आहे, पर हू ज़हनी ऐं फ़िक्री हवाले सां असां सां गॾु आहे। समाजी हवाले सां जॾहिं बि ख़ासि तौर तरह सां सखर जी जेको तारीख़ लिखी वेंदी त मोहम्मद बख़्श खे ज़रूरु यादि कयो वेंदो।